जो वक्त अचे तो उन जे वफात जे वक्त उन जे मथा केतिरो मेहरबानी थियनि थियूं। अल्लाह ताला कुरान में फरमाए थो तनज़्ज़लु अलैकुमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नु व अबशिरु बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। उहे अल्लाह वारा जॾहिं उन्हनि जे विसाल जो वक्त क़रीब थींदो आहे तो उन्हनि जे लाइ फ़रिश्तनि जो नुज़ूल थींदो आहे। सुभान अल्लाह। जेके फ़रिश्ता उन्हनि खे तसल्ली ॾींदा आहिनि, ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि त अॼु तव्हां न घबरायो, अॼु तव्हां की शइ जो ख़ौफ़ न कयो, अॼु तव्हां जे लाइ जन्नत जी बिशारत आहे जंहिंजे लाइ तव्हां जे वाइदो कयो वियो। सुभान अल्लाह। असांजे मोहतरम हिन दुनिया जे अंदरि जेको नज़र जो आलम आहे, जंहिं वक़्तु इंसान जे जिस्म मां अल्लाह ताला साह कढंदो, इज़राइल जॾहिं साह कढण ईंदो, हदीस मुबारक नज़र जे आलम जे बारे में त जॾहिं कि इंसान जे जिस्म मां साह केतिरी तकलीफ़ थींदी आहे। हदीस मुबारक में जो पाण इंसान फरमाइनि था त कि कंडे वारे शाख जे मथां टाई जे मथां तव्हां सेफुनि जो कपिड़ो उछलियो पोइ उनखे छिको थी वेंदो आहे। अल्लाह। जॾहिं इंसान जे जिस्म मां साह निकिरंदो आहे तो उनजो कीअं छिकंदो। अल्लाह इज़राइल उनखे एॾी तकलीफ़ ईंदी आहे। अल्लाह गनी। हिकु आम इंसान खे पर जेके अल्लाह वारा हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ इनायत में अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि जे लाइ फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि, जेके फ़रिश्ता उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि जे वक़्तु त अॼु तव्हां न घबरायो, न को ख़ौफ़ कयो। उन नज़र जे आलम में फ़रिश्ता पहुची उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि त तव्हां जे लाइ जेको जन्नत जो वाइदो कयो वियो हो, तव्हां जेका पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जी रज़ा ते गुज़ारी, अॼु तव्हां जे लाइ इहा बिशारत आहे, तव्हां जे लाइ इहा जन्नत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। उन्हनि अल्लाह वारनि जे लाइ दुनिया जी ज़िंदगी में भी बिशारत आहे ऐं आख़िरत में उन्हनि जे लाइ जन्नत आहे। सुभान। हिकु हदीस मुबारक में जेको पाक में फरमाइनि था, सही मुस्लिम जे हदीस आहे, हज़रत अबू हुरैरा फरमाइनि था यदखुलु मिन उम्मती सबून अलफन बिगैर हिसाब। त अल्लाह ताला पाक में फरमायो मुंहिंजी उम्मत खां 70,000 अहिड़ा शख़्स आहिनि मोमिन जेके बिगैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। 70,000 उहे ई हूंदा जेके पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जी रज़ा ते गुज़ारींदा। बेशक। सुभान। उन्हनि अल्लाह वारनि जो दुनिया में ज़िक्र करणु, इन्हनि सां मोहब्बत करणु, इन्हनि सां अक़ीदत करणु, इहा सॼी जेका तौफ़ीक़ ॾिनी आहे अल्लाह जे तरफ़ां थी। बेशक। बेशक। दुनिया जी ज़िंदगी में उहा पंहिंजी अल्लाह वारा पूरी ज़िंदगी अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं फ़िक्र जी यादि में गुज़ारे वञनि था, अल्लाह जे रसूल जी रज़ा ख़ातिर गुज़ारे वञनि था, तो दुनिया में अचण वारा हर शख़्स को उनजी ॾिसो अल्लाह जे वलीअनि ते ॾिसो केॾा माण्हू वञनि था। इहा सभु अल्लाह ताला जे तरफ़ां उनखे तौफ़ीक़ आहे जो उनजी दरबार ते वञी उन्हनि फैज़ ऐं बरक़ात हासिल कनि था। तो हदीस मुबारक में अचे थो त पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह जा